लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमनन नासु क़ालू अनुमिनु कमा आमनस सुफ़हा अला इन्नहुम हुमुस सुफ़हा वलाकिन ला यअलमून वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूमि फबिअय्यिहिम इक़्तदय्तुम इह्तदय्तुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिम। इंतहाई वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ दोस्तों, तव्हांजे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे किताब क़ुरान मजीद मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे रब करीम तव्हां असां सभिनी मुसलमाननि खे हिन जुमतुल मुबारक जे मुख़्तसर वक़्त में जेके ॻाल्हियूं थियनि अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुनिया जे अंदरि जेको हिक ॿिए सां ताल्लुक़ हूंदो आहे त अज़मत ताल्लुक़ जे करे बि हासिल थींदी आहे। दुनिया जे अंदरि जंहिंजो जंहिंसां ताल्लुक़ थिए थो उन खे उन जे ताल्लुक़ीन मां मुतअल्लिक़ीन मां सम्झी उन जो अदब ऐं एहतराम कयो वञे थो। दुनिया जे अंदरि ॾिठो वञे जंहिं बि शख़्सियत सां ताल्लुक़ आहे ईअं ते उन असर बि रहे। ईअं जेकॾहिं असां तव्हां ॾिसूं हज़रात अंबिया किराम पंहिंजे दौर ऐं पंहिंजे वक़्त ऐं ज़माननि में उन्हनि अंबिया ऐं नबी सॻोरनि सां जन बि माण्हुनि जो ताल्लुक़ रहियो त नबीअनि जो उन्हनि जे मथां वॾो हिकिड़ो असरु रहियो। उन्हनि जे तबियत ते असरु आयो, उन्हनि जे तबियत में तब्दीली आई, उन्हनि जे ईमान में तब्दीली आई, उन्हनि जे आमाल ऐं यकीन में तब्दीली आई। तव्हां असां जेकॾहिं ॾिसूं त जंहिं बि शइ जो ताल्लुक़ वरी अल्लाह जे रसूल सां थियो ख़ुसूसी तौर ते उन जो मर्तबो ऐं मक़ाम वरी अञा वधीक आहे। ॾिसो वण, जंहिं वण जो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सां थियो, जो जंहिं वण जे हेठों वेही करे ऐं अल्लाह जा रसूल बैयत वठनि पिया सहाबा खां, इन वण जो भी मक़ाम ऐं मर्तबो थियो जो अल्लाह ताला इन वण जो ज़िक्र भी क़ुरान में आंदो। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरा। त
त उन वण जो नालो अल्लाह ताला क़ुरान में आंदो। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़ार में जबल में रहिया, अल्लाह तबारक व तआला उन जबल उन ग़ार जो ज़िक्र बि क़ुरान में आंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अल्लाह जे रसूल जे ताल्लुक़ में जेकॾहिं हिकिड़ो कोरीड़ो जेकॾहिं तानी हणे पियो पंहिंजी, त अल्लाह ताला उन्हीअ जो ज़िक्र बि शरीयत जे अंदरि आंदो आहे। जेकॾहिं अल्लाह जे रसूल जो ताल्लुक़ मके जे शहर सां आहे त पोइ अल्लाह ताला मके जो ज़िक्र बि क़ुरान में आंदो आहे। जेकॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां बदर जो ताल्लुक़ थियो त बदर जो बि ज़िक्र क़ुरान में आयो। अल्लाह जे रसूल सां जंहिं शइ जो ताल्लुक़ थींदो वियो, अल्लाह ताला उन जे मर्तबनि खे उन जे मुक़ाबले में अचण वारनि खां मथे रखियो आहे। अहिड़े तरीक़े सां ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जन इंसाननि जो ताल्लुक़ थियो, जन इंसाननि जो अल्लाह जे रसूल सां ताल्लुक़ ठहियो ऐं उन्हनि खे दुनिया सहाबा जे नाले सां सॾे थी। उन्हनि खे असां सहाबी चऊं था। जंहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां ताल्लुक़ क़ाइमु कयो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां कलमो पढ़ी ईमान आंदो ऐं पूरी ज़िंदगी ईमान ते क़ाइमु रहिया, त इन खे सहाबी चयो थो वञे। जीअं आम शयुनि जो उन्हनि जे मुक़ाबिल में अचण वारनि शयुनि खां मर्तबो मथे आहे, ईअं ई सहाबाई किराम जो मर्तबो उन्हनि जे मुक़ाबिल इंसाननि खां तमामु मथे आहे। जीअं उन वण जो मर्तबो मथे आहे जे वण जे हेठों अल्लाह जा रसूल वेठा, जीअं उन शहर मके जो मर्तबो मथे आहे जंहिं मके जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घुमिया ऐं रहिया। मदीने जो शहर जो मर्तबो ऐं मक़ाम मथे आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुते ज़िंदगी गुज़ारी आहे। ॿियनि शहरनि जे मुक़ाबले में इन्हनि जो मर्तबो मक़ाम आहे। ईअं ई अल्लाह जे रसूल जे सहाबा जो जेको ताल्लुक़ आहे अल्लाह जे रसूल सां, जॾहिं हुज़ूर सां मुहबत ऐं अक़ीदत वारो ताल्लुक़ इंसाननि जो थियो त उन्हनि खे सहाबी चयो वियो। बैदि में अचण वारा सभई इंसान गॾिजनि पर सहाबी जे मर्तबे खे कोन पहुची सघंदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि उन वक़्त जे इंसाननि खे हिकिड़ो मेयार ॿुधायो। तव्हां जेकॾहिं हिन मेयार में रही करे ऐं ईमान क़बूल कयो त पोइ तव्हांजो ईमान क़बूल आहे। अल्लाह ताला फरमायो, वइदा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास, जॾहिं उन वक़्त जे इंसाननि खे चयो पियो वञे त ईमान क़बूल कयो, ईमान आणियो। ईमान कीअं आणियो? कमा आमन अन्नास, जीअं सहाबा ईमान आंदो। कमा आमन अन्नास, उन वक़्त में मौजूदु जन ईमान आंदो हुयो उहे सहाबा हा। फरमाई कमा आमन अन्नास, जीअं सहाबा ईमान आंदो आहे, जेकॾहिं तव्हां बि इन ई तरीक़े ते ईमान आणींदव त पोइ सम्झो त तव्हां बि मोमिन थींदव। पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि असहाबे मुहम्मद जे मुताबिक़ अमल न आहे ऐं असहाबे मुहम्मद जे मुताबिक़ ईमान दिलि में न आयो आहे त पोइ अञा तव्हां कामिल मोमिन बि न आहियो। हाणे अल्लाह ताला कसवटी ऐं असांखे मेयार ॿुधायो ईमान जो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़माने में सहाबा जे ज़माने जे अंदरि ई अहिड़े क़िस्म जा माण्हू उन वक़्तु बि हुया जेके सहाबा ते तबर्रो कनि पिया। ऐं अल्लाह ताला क़ुरान में तबर्रो बयानु कयो आहे। उहो छा पिया चवनि? अल्लाह जो फरमायो त सहाबा, जीअं सहाबा मुंहिंजा ईमान वारा आहिनि, अगरि तव्हां चाहियो था त ईमान वारा थियो त पोइ मुंहिंजे सहाबा वांगुरु ईमान क़बूल कयो त पोइ ईमान आहे। छा पिया चवनि मुनाफ़िकीन? क़ालू अनुमिनु कमा आमन सुफ़हा, छा असां अहिड़ो ईमान आणियूं जीअं नऊज़ बिल्लाह सुफ़हा जी माना हूंदी आहे कम अक़ल, बेवकूफ़ इंसान। हो चवनि पिया त ही सहाबा जन मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे, ही त नऊज़ बिल्लाह चरिया आहिनि, हे त बेवकूफ़ आहिनि। यानी कि उहे उन वक़्त जा मुनाफ़िकीन बि सहाबा किराम खे तबर्रो करे चवनि पिया त ही त चरिया ऐं बेवकूफ़ आहिनि, असां हिननि जहिड़ो ईमान कीअं क़बूल कयूं। अल्लाह तबारक व तआला जन तबर्रो सहाबा ते कयो, जन सहाबा जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, रब करीम क़ुरान जे 15 सिपारे जे अंदरि ई उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो। अल्लाह ताला फरमायो, छा तव्हां सम्झो था त ही मुंहिंजा सहाबा बेवकूफ़ आहिनि, मुंहिंजे मुहम्मद जा सहाबा चरिया आहिनि? हरगिज़ बि न। फरमाई ईअं न सम्झो, अला ख़बरदार दुनिया वारो, जेको मुंहिंजे मुहम्मद जे सहाबी खे घटि वधि ॻाल्हाईंदो,
जेको मुझे मोहम्मद जे सहाबा के घटि वधि ॻाल्हाईंदो बेवकूफ़ ऐं सुफ़हा में शुमार कंदो। अला ख़बरदार दुनिया वारो इन्नहुम हुमुस सुफ़हा वलाकिन ला यअलमून। ओ दुनिया वारो उहे पाण बेवकूफ़ चरिया चूत आहिनि जेके मुझे सहाबा के ॻाल्हाइनि। अहिड़ा बेवकूफ़ आहिनि जो पंहिंजे बेवकूफ़ी जी पाण खे बि ख़बर कान्हे का। अल्लाह क़ुरान में आंदा आहिनि लफ़्ज़, अल्लाह ताला सहाबा जे मुखालिफ़ के जवाब क़ुरान में ॾिनो आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बि जवाब ॾिनो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? फरमायो त इज़ा रअयतुमुल लज़ीना यसुब्बूना अस्हाबी फ़क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम। ओ दुनिया वारो, जेकॾहिं बिलफ़र्ज़ तव्हांजे साम्हूं कोई बदबख़्त क़िस्म जो इंसान मुंहिंजे असहाबे मुहम्मद के घटि वधि ॻाल्हाए, जेकॾहिं मुंहिंजे सहाबा खे गारियूं ॾिए, अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजो सहाबी आहे, फरमायो मुंहिंजे सहाबी खे जेकॾहिं को दुनिया वारो तव्हां मुस्लमाननि जे साम्हूं घटि वधि ॻाल्हाए, गारियूं ॾिए, फरमायो तव्हां हिकिड़ो जुमिलो चइजो फ़क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम, तव्हांजे इन बदबख़्ती ते, तव्हांजे शरारत जे मथां अल्लाह जी लानत। हे हदीस जा लफ़्ज़ आहिनि, फ़क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम, तव्हांजे शर ऐं शरारत जे मथां अल्लाह जी लानत हुई। जंहिंजे मथां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम लानत कनि, जंहिं इंसान जे मथां अल्लाह अल्लाह जो रसूल लानत करे न, त पोइ इन जे मथां त रहमत जी बारिश थी कान थी सघे। कीअं रहमत जी बारिश थिए जो रसूल जे तरफ़ां लानत अची वई? सहाबा, उन्हनि सहाबा जे मक़ामी मर्तबे खे तव्हां ॾिसो त सही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक जे अंदरि अगरि कोई क़ुरान पाक ते ईमान रखे थो, अगरि सम्झे थो त हीउ क़ुरान सचो क़ुरान आहे ऐं सम्झे थो त हीउ क़ुरान उहो ई आहे जेको हुज़ूर जे क़ल्ब मुबारक ते नाज़िल थियो, उहो ई क़ुरान आहे जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए त नाज़िल बि कयो आहे, हिफ़ाज़त बि असां कई आहे, हिन में काई तब्दीली कान्हे। इन क़ुरान में तक़रीबन 1400 खां 1500 आयतूं सहाबा जी शान जूं मौजूदु आहिनि। 1400 खां 1500 आयतूं इहे क़ुरान जे अंदरि सहाबा इकराम जे मर्तबे खे बयानु कनि थियूं। जेकॾहिं कोई शख़्स क़ुरान जे हिकु आयत जो बि मुनकिर थिए त दुनिया वारा इहो ईमान आहे त उहो इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो आहे। क़ुरान जे हिकु आयत जो इनकार बि इस्लाम खां ख़ारिज करे थो, पर जेकॾहिं सहाबा जी सहाबियत जो इनकार करे त 1500 आयतुनि जो इनकार आहे, त पोइ इहो मोमिन मुस्लमान कीअं थो थी सघे? इहो नथो मुस्लमान थी सघे। अञा मोमिन मुस्लमान थियणो आहे त पोइ इन्हनि ते बि ईमान आण। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जे बारे में छा फरमायो? फरमाई अल्लाह अल्लाह फी असहाबी, दुनिया वारो मुंहिंजे सहाबा जे बारे में मुंहिंजे रब खां डिॼिजो। अल्लाह अल्लाह फी असहाबी, मुंहिंजे सहाबा जे बारे में पंहिंजी ज़ुबान खे दराज़ न कजो, मता मुंहिंजे सहाबा खे घटि वधि ॻाल्हायो। ला तत्तखिदूहुम गरज़म मिन बादी, मुंहिंजे असहाबे मुहम्मद खे अल्लाह जे रसूल फरमाए मुंहिंजे सहाबा खे तव्हां मुंहिंजा कोई बि घटि वधि न ॻाल्हाए, मता मां दुनिया छॾियां ऐं मुंहिंजे दुनिया छॾण खां पोइ तव्हां दुनिया वारा मां मुहम्मद जे सहाबा खे निशानो बणायो ऐं मां मुहम्मद जे सहाबा खे घटि वधि ॻाल्हायो। छो त फरमायूं फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको मुंहिंजे सहाबा सां मुहबत रखे थो, हक़ीक़त में मुहबत मां मुहम्मद सां आहे। ऐं फरमायूं वमन अबग़ज़हुम फबिबुग़्ज़ी अबग़ज़हुम, जेको मुंहिंजे सहाबा सां नफ़रत रखे, जेको मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ रखे, फरमायूं हक़ीक़त हीअ आहे त बुग़्ज़ सहाबा सां घटि आहे, बल्कि फबिबुग़्ज़ी अबग़ज़हुम, हक़ीक़त हीअ आहे त बुग़्ज़ मां मुहम्मद सां आहे पर निशानो सहाबा खे थो बणाए। तंहिंजे करे फरमायूं वमन आज़ाहुम फ़क़त आज़ानी, नफ़रत ऐं मुहबत मां मुहम्मद सां आहे। जेकॾहिं मुहबत आहे त मूं सां मुहबत आहे, अगरि सहाबा सां नफ़रत आहे त फरमायूं मूं सां नफ़रत आहे। ऐं अॻिते फरमायूं वमन आज़ाहुम फ़क़त आज़ानी वमन आज़ानी फ़क़त आज़ल्लाह, अल्लाह जे रसूल जा लफ़्ज़ आहिनि। फरमायूं ओ दुनिया वारो, जेको मुंहिंजे सहाबा खे तकलीफ़ ॾे ईज़ाए, फरमायो हक़ीक़त में इहा तकलीफ़ मां मुहम्मद खे आहे। वमन आज़ानी, जे मूंखे तकलीफ़ ॾिनी, फ़क़त आज़ अल्लाह, उन जे अर्थ अल्लाह खे तकलीफ़ ॾिनी। जेको अल्लाह खे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कंदो, फरमायूं फयूशिकु अन याख़ुज़हू, क़रीब आहे त अल्लाह उनखे अहिड़ी पकड़ कंदो, अहिड़ी पकड़ कंदो जो पकड़ खां निकिरी न सघंदो ॿाहिरि। ऐं अल्लाह पकड़ कई आहे न कई आहे, अल्लाह जी पकड़ इन्हनि ते आहे, यकीनन आहे। छो त जेको रब खे, अल्लाह जे रसूल खे ऐं रसूल जे सहाबा खे घटि वधि ॻाल्हाए त पोइ अल्लाह उनखे दुनिया में सज़ा ॾिनी आहे, यकीनन उनखे सज़ा आहे। सहाबा केरु आहिनि?
सहाबा जी ज़िंदगी ते नज़र त कयो तव्हां, असहाबी केरु आहिनि? सहाबा जे मर्तबनि ते नज़र कयो, उन्हनि जे आमाल ते नज़र कयो, ॾिसो त सही त उन्हनि जी ज़िंदगी कीअं आहे। जॾहिं अल्लाह ताला क़ुरान में आयत नाज़िल फरमाई, अल्लाह ताला फरमायो मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, आहे कोई तव्हां मज़ा, अल्लाह फरमायो जेको मां रब खे कर्ज़ हुजे सुहिणो कर्ज़, आहे केरु जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ अदा, जेकॾहिं अल्लाह खे कर्ज़ ॾींदो अल्लाह ताला फरमायो त मां उन खां वधीक सुहिणो ॾींदोमांसि वापसि। इहा आयत जॾहिं हिकिड़े सहाबी खे पहुती, हज़रत अबू दहदाह सहाबी आहे, जंहिंजो मदीने जे शहर जे विच में बाग़ आहे 600 खजियुनि ते मुश्तमिल, 600 वण खजियुनि जा विच शहर में बाग़ आहे। इहा आयत जॾहिं पहुती मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, केरु आहे जेको रब खे सुहिणो कर्ज़ हुजे, फयुज़ाइफ़हु लहू अज़आफ़ा, अल्लाह उन खे ॿीणो चोणो करे ॾींदो, सुहिणो कर्ज़ अदा करिणो आहे। उन सहाबी जल्दी आयो ऐं पंहिंजे बाग़ जे ॿाहिरों बीठो, अंदरि बि न आयो, ॿाहिरि दरवाज़े ते बि दरवाज़ो खड़काई, ॿार अंदरि हुया, पंहिंजी घरवारी खे चयो उम्मे दहदा, जल्दी ॿाहिरि निकिरी आहे ऐं जल्दी पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि वठी आ, छो त मां अल्लाह जे रसूल खां ॿुधो आहे, क़ुरान में अल्लाह आयत नाज़िल फरमाई आहे त जेको अल्लाह खे सुहिणो कर्ज़ हुजे त रब उनखे भलो अता कंदो। तंहिंजे करे मां इहो फ़ैसिलो करे आयो आहियां त मां ही पंहिंजो बाग़ जेको आहे इहो अल्लाह खे कर्ज़ में ॾेई छॾियो आहे, तंहिंजे करे मां अल्लाह खे कर्ज़ ॾिनो आहे, मां हिन मंदरु दाख़िल बि कोन थींदुसि हाणे। ऐं उम्मेद अहदा जेका घरवारी आहे उन छा चयो, अॼुकल्ह असांजी माई का हुजे हा न औरत, दिमाग़ ख़राब थई, रहंदासीं काथे, खाईंदासीं काथूं, कीअं गुज़र सफ़र थींदो, छो त असांजे ईमान जे ऐं तवक्कल में अञा ओॾो ओॾो फ़ाइदो न थियो आहे असांखे, ईमान ऐं तवक्कल जो। उम्मेद अहदा छा चयो, वाह जो फ़ैसिलो कयो अथई, अल्लाह सां तो वापारु कयो आहे, तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे, हिकिड़ो मिंट ते बि त मां पंहिंजे बचनि खे वठी अचां, पंहिंजो औलाद ॿाहिरि खणी अचां ऐं ज़रूरत जो सामान रुगो खणी अचां, हे बाग़ हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणे, ॿई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया, साईं हे असांजो बाग़ आहे, अल्लाह ताला क़ुरान में आयत नाज़िल फरमाई आहे, असां फ़ैसिलो कयो आहे ही बाग़ असां रब खे कर्ज़ में ॾेई छॾियोसीं। हे सहाबा आहिनि न, हे असहाबे मुहम्मद आहिनि। तो सहाबा खे पढ़ियो ई न आहे, तो सहाबा जे मुतालिक़ अहादीस ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ुबान ॿुधी ई न आहे, तो सहाबा जे मुतालिक़ क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं ई न आहिनि। तूं त सदाईं तारीख़ में हलंदो आहीं, तूं सदाईं तारीख़ पढ़ंदो आहीं, तारीख़ जे मथां असांजो कॾहिं बि ईमान कोन्हे को। तारीख़ूं हज़ारे तारीख़ूं गॾु थियनि, लखे मुअर्रिख़ वेही तारीख़ लिखनि, असां इन लखे किताबनि खे क़ुरान ऐं हदीस जे हिकु अल्फाज़ जे मथां गौर करे छॾींदासीं। इन्हनि तारीख़ जे मथां असांखे कोई एतमाद कोन्हे, कोई भरोसो कोन्हे। सहाबा जंहिं वक़्त में बहरैन जो इलाइक़ो फ़तह कयो, बहरैन जो इलाइक़ो, बहरैन खां पोइ हिकिड़ो शहर हुयो दारबुन जे नाले सां, ओॾे रवाना थिया। सहाबा जी अज़मत त ॾिसो, उन्हनि जो अल्लाह ते भरोसो यकीन त ॾिसो। जॾहिं दारबुन शहर जी तरफ़ रवाना थिया त उन्हनि जे विच में हिकिड़ो समुंड पियो अचे, समुंड जो हिकिड़ो टुकड़ो अचे पियो, जंहिंमें जेकॾहिं जहाज़ में ॿेड़े में सफ़र कनि तॾहिं बि राति ऐं ॾींहं जो पंधु पूरो थिए तॾहिं वञी परते पहुचनि। लश्कर जो अमीर उन वक़्त में हज़रत अला हज़रमी सहाबी आहे, उहो आहे। साम्हूं आया समुंड आहे, जहाज़ बि कोन्हे, ॿेड़ा बि कोन्हनि के, कीअं परते वञूं, अल्लाह जे दीन खे अॻिते पहुचाइणो आहे। अल्लाह जे रसूल असांखे ज़िमेवारी ॾिनी आहे, असां अल्लाह जे रसूल जा सहाबी आहियूं, पंहिंजे घरनि में त न वेहंदासीं। हे सहाबा पूरी दुनिया जे अंदरि पखेड़िजी विया। इन्हनि सहाबिन मदीने जहिड़े शहर खे बि छॾियो, इन्हनि सहाबिन मके जहिड़े शहर खे बि छॾियो आहे। दुनिया जे ईअं सम्झो तव्हांखे हर मुल्क में इला कलील के हुजनि, हर मुल्क जे अंदरि तव्हांखे कंहिं न कंहिं सहाबी जी क़बर नज़र ईंदी। हे छो हिते आया वापार जे लाइ, हिते छो आया हुकूमतुनि जे लाइ, हे सभु जो सभु अल्लाह जे रसूल जे पैगाम ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे खणी दुनिया में निकिरी पिया। जेकॾहिं दीन असां ताईं पहुतो आहे, हे क़ुरान ऐं हदीस असां ताईं पहुती आहे, त इहा असांजे मथां महिरबानी मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जी आहे। जॾहिं समुंड साम्हूं आयो, हज़रत अला हज़रमी सहाबी आहे, चई त सभई गॾु थियो, सभई गॾु थिया, चई त हाणे मसइलो हीअ आहे, जहाज़ कोन्हे को अॻिते हलण जे लाइ, तंहिंजे करे तव्हां सभु जो सभु अल्लाह जे मथां मुतवक्किलीन करण वारा आहियो, तवक्कल वारा आहियो,
तंहिंजे करे असांखे ॿियो को रस्तो कोन्हे को जंहिं रब जंहिं अल्लाह पंहिंजे नबी मूसा ऐं उनजी क़ौम खे जेकॾहिं समुंड ऐं दरिया मां रस्तो ॾिनो, अॼु असां बि अल्लाह ते ओढ़ो तवकल करे समुंड में घिड़ंदासीं, रब असांखे पार कराईंदो। हीउ सहाबा जो तवकल हुयो ऐं समुंड में घिड़ी पिया। समुंड आहे, समुंड जूं छोलियूं आहिनि, इहे समुंड जूं छोलियूं सहाबा किराम जे लाइ कंहिं वारी जे दड़े जे मिसल बि न थियूं मज़बूत मथे, बल्कि हमवार हुयूं। सहाबा किराम इन समुंड जे मथां हलंदा हलंदा वञी करे परे पासे पहुता। हे अज़मत सहाबा आहे, हे सहाबा जी अज़मत आहे। दुनिया जा वली बुज़ुर्ग पीर फ़क़ीर आलिम सभई तव्हां गॾु कयो, हिकिड़े अदना में अदना जेको अल्लाह जे रसूल जी हिकिड़ो दफ़ो ज़ियारत करे उन जे मर्तबे कोन पहुची सघंदा। हे सहाबा दीन जे लाइ निकिरी पिया ॿाहिरि, एतिरे क़दर जो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वक़्त में ख़लीफ़ो आहे, तव्हां उलमा खां ॿुधो आहे, किताबनि में पढ़ियो हूंदो, नील दरिया मिस्र जो ख़ुश्क थी वियो। उन्हनि वटि रिवायत हुई, बाबा जेकॾहिं नील दरिया ख़ुश्क थी वञे त साल में असां हिकिड़ी का नौजवान छोकिरी उनखे ज़िबह करे या उनखे ज़ेवर पाराए इन दरिया में उछलाईंदासीं त पोइ वरी दरिया ॿीहर वहणु शुरू थी वेंदो। हे नील दरिया ऐं मिस्र वारनि जो पाण में इहो उन वक़्त में हलंदो रहे पियो। हज़रत उमर फारूक पंहिंजो गवर्नर उते मोकिलियो आहे। जॾहिं नीर दरिया ख़ुश्क थी वियो त उन वक़्त में माण्हुनि इहो सोचियो मिस्र वारनि त हाणे हीअं कयूं, का नौजवान छोकिरी उनखे ज़ेवर पाराए ऐं उनखे नील दरिया में उछलायूं त पाणी अचे। उन सहाबी चयो, तरसो तव्हां, मां अमीरुल मोमिनीन ख़लीफ़े सां मशवरो कयां। ख़त लिखे उमर, ही मामिलो आहे मिस्र जे अंदरि। हज़रत उमर फारूक लफ़्ज़ लिखिया, उन ख़त ते लिखिया त नील दरिया जेकॾहिं तूं पंहिंजे तरफ़ां वहंदो आहीं त पोइ तुंहिंजे पाणी जी असां मुस्लमाननि खे काई ज़रूरत कान्हे का। तोखे जेकॾहिं अल्लाह हलाईंदो आहे, मां पंहिंजे रब खां दुआ थो घुरां, अल्लाह तोखे जारी करे। हज़रत उमर जो उहो ख़त जंहिं वक़्त में गवर्नर वटि पहुतो आहे, सहाबी वटि, उन उहो ख़त खणी करे ऐं जॾहिं नील दरिया में फिटो कयो, ॿ ॾींहं बि न गुज़रिया, नील दरिया जारी थी वियो, अॼु ताईं ख़ुश्क न थियो आहे। हे असहाबे मोहम्मद जूं करामतूं आहिनि। जेकॾहिं तव्हां असां कंहिं पीर ऐं कंहिं आलिम ऐं कंहिं जेकॾहिं वली बुज़ुर्ग जी करामत बयानु कंदा आहियूं त वलीअनि ऐं बुज़ुर्ग जेकॾहिं दुनिया जा तव्हां पीरान पीर गॾु कयो, कंहिं सहाबी जे मर्तबे खे कोन पहुचंदा। सहाबा वक़्त जा वॾे में वॾा वली हुया, सहाबा वक़्त जा वॾे में वॾा आलिम हुया, सहाबा उहे हुया जंहिंजी तारीफ़ अल्लाह क़ुरान में नाज़िल फरमाई। अल्लाह ताला फरमायो, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। ओ दुनिया वारो, तव्हां भली छा बि चओ मुंहिंजे मोहम्मद जे सहाबियुनि खे, पर मुंहिंजे मोहम्मद जा उहे सहाबा आहिनि जन मां अल्लाह सां एॾी सचाई ॾेखारी आहे जो मां रब सर्टिफिकेट में लिखां थो त मां इन्हनि खां राज़ी थी वियुमि। हे सर्टिफिकेट क़ुरान जो आहे। हे क़ुरान उहो सर्टिफिकेट आहे जंहिंखे दुनिया जेसि ताईं क़ाइमु आहे तेसि ताईं इन जे अंदरि लिखियलु हूंदो, बल्कि क़यामत जे ॾींहुं बि हिन सर्टिफिकेट में इहो रज़ी अल्लाह जो सर्टिफिकेट लिखियलु आहे त सहाबा अल्लाह खां राज़ी ऐं अल्लाह सहाबा खां राज़ी। हे सहाबा जूं अज़मतूं आहिनि, सहाबा जूं अज़मतूं आहिनि। अल्लाह जे रसूल जे मथां पंहिंजी जिंद जान खे लुटाइण वारा सहाबा, पंहिंजे बचनि ॿारनि खे लुटाइण वारा सहाबा, पंहिंजे माल मिल्कियतुनि खे लुटाइण वारा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे वक़्त में मुसलमान थियो त मके में 6 दुकान हुयसि, 6 रेशम जा दुकान, रेशम ऐं कपिड़े जा 6 दुकान। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां लुटाईंदो वियो, मिल्कियत खे लुटाईंदो वियो। हिकिड़ो दुकान खुटी वियो, 5 थिया, ॿियो खुटी वियो, 4 थिया, 3 थिया, 2 थिया, 1 थियो, हता के पंहिंजी मिल्कियतूं हर शइ लुटाए करे मुहम्मद मुस्तफ़ा सां गॾिजी करे हिजरत करे मदीने में हलियो वियो। हे अबू बकर सिद्दीक़ आहे, सहाबा आहिनि, हे असहाबे मुहम्मद आहिनि। सहाबा जी एॾी वॾी अज़मत आहे जो जंहिं वक़्त में सहाबा इहे मदीने मके खां निकिरी अफ्रीका जे जंगलनि में पहुता। हिन वक़्त बि अफ्रीका जो जंगल दुनिया में मशहूरु आहे, एॾो वॾो जंग आहे अफ्रीका जो, ऐं हिन वक़्त बि उते हर क़िस्म जो जानवर मौजूदु आहे। सहाबा जंहिं वक़्त में अफ्रीका जे जंगलात में पहुता त उन वक़्त में उन्हनि सहाबियुनि जे अंदरि सहाबी चयो, हज़रत उक़बा बिन नाफ़िअ जेको उन्हनि जो अॻवान हुयो, अमीर हुयो, पंहिंजे लश्कर खे गॾु करे चयईं त असांखे हिन अफ्रीका जे हिन जंग में पंहिंजी छावनी क़ाइमु करणी आहे, फ़ौज जी, सहाबा जी, लश्कर जी लश्करगाह हिते ठाहिणो आहे। पर जेकॾहिं हिते ठाहियूं था त आस पास में जानवर आहिनि, शींहं आहिनि, चीता आहिनि, ॿिया जानवर आहिनि, दरिंदा आहिनि, तंहिंजे करे छा कयो वञे, मशवरो थियो। हिकिड़े मशवरो ॾिनो, साईं हीअं कयो, असांजे लश्कर में जेके बि मुहम्मद जा सहाबी आहिनि,
जेके बि सहाबी आहिनि जन पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत कई आहे, जेके बि हिन में मौजूदु आहिनि सभिनी खे तव्हां गॾु कयो, बीहारियो ऐं पोइ उन वक़्त में सभई गॾिजी करे ऐं जानवरनि जी तरफ़ मुंहुं करे झंगल जी तरफ़ ऐं ऐलान कनि ऐं अलाह खां दुआ बि घुरनि, रब करीम असांखे रस्तो ॾींदो। ऐं सहाबा गॾु थिया, सहाबा पाण में जेके लश्कर में सहाबी आहे पाण में गॾु थिया ऐं पोइ हिकु आवाज़ थी करे ऐं उन्हनि चयो अय्युहल हशरात वस्सिबा, अय्युहल हशरात वस्सिबा, ओ हिन झंग में रहण वारा हशरात जेके ज़मीन ते हलंदा आहिनि रेड़ियूं ॾेई करे, वागूं बि इन में अचनि था, नांग बि अचनि था, कीड़ा मकोड़ा विछूं सभु हशरात में अचनि था। वस्सिबा, ओ झंग में रहण वारो दरिंदो जेके ॿियनि खे नुक़सान ॾियनि जानवर। नहनु असहाब रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था असां मदीने खां आयल मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहियूं। अल्लाह जे रसूल जा सहाबी कंहिंसां था ॻाल्हाइनि? झंग जे जानवरनि सां। ऐं छा था चवनि? असां हिते आया आहियूं दीन इस्लाम खे दुनिया जे अंदरि पहुचाइण जे लाइ, पंहिंजे मदीने जहिड़े शहर खे छॾे मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े रसूल जी ज़ियारतुनि खे क़ुर्बान करे असां अफ्रीका जे झंगलनि में पहुता आहियूं त जीअं मोहम्मद जो दीन ग़ालिब थिए। असां हिते आया आहियूं फर्जिऊ, तंहिंजे करे असांजो तव्हांखे हुकुम आहे हितो निकिरी वञो, फ़इन्ना नाज़िलून, असां हिते रहंदासीं। सहाबा जॾहिं ईअं चयो त लिखण वारनि लिखियो आहे त जानवरनि जॾहिं ॿुधो त जानवर जेके आहिनि उहे उतां झंगु छॾियूं करे ॿिए पासे हलिया विया, हता के मादियूं जेकॾहिं जानवर हुया पंहिंजे बच्चनि खे वात में खणी करे हलिया विया। नांग जेके विछूं हुया उहे बि ॾिसनि पिया सहाबा त हे विछूं आहे जेको हिन इलाइक़े खे छॾियूं थो वञे, मथां असांजे कंहिं अनजाण में जेको आहे सो मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा खे तकलीफ़ न अचे। हे त उन वक़्त जा जानवर हुया, झंग जा जानवर जेके सहाबा जी अज़मत खे ॼाणनि पिया। जेकॾहिं सहाबी उन्हनि जी तरफ़ मुंहुं करे ख़िताब करे पियो त झंग जो जानवर, शींहं, चीतो, नांग, इहो विछूं, इहे बि सहाबा जी अज़मत खे ॼाणनि पिया। पर अॼुकल्ह जो इंसान नुमा जानवर जेको आहे त इंसान, पर इंसान नुमा जानवर आहे जेको सहाबा जी अज़मत खे नथो ॼाणे सघे। हो झंग जा जानवर बि असहाबे मोहम्मद जे आवाज़ खे ॿुधी करे इलाइक़ो ख़ाली करे विया। पर अॼुकल्ह इंसान नुमा जानवर जेको उथे थो त उथी करे ऐं अल्लाह जे रसूल जे सहाबा जे ख़िलाफ़ पंहिंजी गंदी ज़ुबान इस्तेमालु करे थो। हे कहिड़े क़िस्म जो इंसान आहे जो पाण खे मुस्लमान बि सॾाए ऐं इंसान बि सॾाए? इहे एतिरी उन जे अंदरि हिम्मत ऐं गैरत कान्हे जेतिरी उन्हनि जानवरनि जे अंदरि हुई त जानवर बि मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा खे सुञातो, पर अॼुकल्ह जो इंसान कोन थो सुञाणे सघे। ऐं वरी चवे थो त मां इंसान आहियां, ऐं चवे थो त मां इंसान आहियां, छो त अल्लाह जे रसूल त यकीनन फरमायो त दुनिया वारो तव्हां जेकॾहिं बाद में अचण वारा उहद जबल जे मिसल बि जेकॾहिं ख़ैरात कयो, सोन उहद जबल एॾो वॾो ख़ैरात करे छॾियो ऐं मुंहिंजा सहाबा हिकु मुद जे बराबरि जेकॾहिं ख़ैरात कनि, तव्हांजो इहो उहद जबल जहिड़ो सोन मुंहिंजे सहाबा जे ख़ैरात खे न पुॼी सघंदो। असहाबे मोहम्मद जो उहो मर्तबो ऐं मक़ाम आहे। सहाबा किराम तमामु वॾी फज़ीलत वारा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो असहाबी कन नुजूम फबिअय्यि मुक़्तदैतुम इह्तदैतुम, ओ दुनिया वारो फरमायो त मुंहिंजा सहाबा इहे सितारनि जे मिसल आहिनि, जंहिं बि सितारे जे पोयां लॻंदो तव्हांखे सितारो छिके करे जन्नत में पहुचाईंदो। ऐं अल्लाह जे रसूल जी हदीस मां तव्हांजे साम्हूं अगम बयानु कई 2 जुमा पहिरियों। ऐं अहले बैत जे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजे अहले बैत जो मिसाल कश्ती नूह जो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी कश्ती उन जो मिसाल मुंहिंजे अहले बैत जो मिसाल आहे। जेकॾहिं अहले उन ॿेड़ी जे अंदरि जेके सुवार थिया बची विया, जेके न सुवार थिया हलाक थी विया, याने पंहिंजे ज़िंदगी में जेकॾहिं अहले बैत सां मुहबत आहे त पोइ कामयाबी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त ॿेड़ो जेको हलंदो आहे ॾींहं जो त हली वेंदो आहे, पर जेकॾहिं ऊंदहि थिए तव्हांखे रस्तो न मिलंदो सवाइ सितारनि जे। याने जेकॾहिं तव्हां अहले बैत जे उन ॿेड़े जे अंदरि सुवार थियो था ऐं तव्हांखे रस्तो कोन्हे सितारनि वारो सहाबा वारो, तॾहिं बि तव्हां हिदायत ते कोन पहुचंदो, तव्हां गुमराह थी करे ॿिए रस्ते ते पहुची वेंदो। तंहिंजे करे सहाबा वारे अहले बैत वारे उन ॿेड़े में सुवार थियणो आहे, लेकिन रस्तो असांखे वरी बि सहाबा ॾींदा जेको अहले बैत वारो ॿेड़ो छिके असांखे जन्नत में पहुचाईंदो। तंहिंजे करे असां ई तव्हांजे लाइ इहो ज़रूरी आहे त कम अज़ कम असां पंहिंजे ईमान जे बका जे लाइ पंहिंजे सहाबा सां मुहबत जो इज़हार त करे सघूं था। छो त अल्लाह ताला उन्हनि सहाबा जी तारीफ़ क़ुरान में कई,
मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान सां तारीफ़ कई त पोइ असां अचण वारा जेकॾहिं पाण खे मुहम्मद जा ग़ुलाम सॾायूं था त पोइ सहाबा जी अज़मत असांजे मथां लाज़िम आहे त बयानु कयूं। ऐं सहाबा त उहे आहिनि जंहिंजे वास्ते सां असां ते क़ुर पहुतो आहे, जंहिंजे वास्ते सां असां ते निमाज़ पहुती आहे, जंहिंजे वास्ते सां असां ते हदीस ऐं जेको आहे सो दीन इस्लाम जो हर हुकुम पहुतो आहे। जेकॾहिं तव्हां असां पाण खे मुस्लमान सॾायूं था, जेकॾहिं असां ई तव्हां पाण कलमो पढ़ूं था, इहो कलमो पहुचाइण वारा बि सहाबा हुया जन अल्लाह जे रसूल खां ॿुधी ऐं पोइ ते पहुचायो आहे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त सहाबा इकराम जी अज़मत पंहिंजे दिलनि में उजागर कयो ऐं पंहिंजे औलाद खे सहाबा इकराम जे वाक़ियात खां आशना कयो। उन्हनि खे ॿुधायो त असहाबे मुहम्मद जो हेतिरो मक़ाम आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, हिकिड़ो जुमिलो ईंदो आहे, फरमाई मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। अरब फरमाईंदा आहिनि जेको अल्लाह जो थींदो अल्लाह बि उन जो थींदो। जेकॾहिं तव्हां में कोई हुजे जेको पाण खे अल्लाह वारो करे, अल्लाह जे हवाले करे, कान अल्लाहु लहू त अल्लाह बि उन जो आहे। छो त सहाबा पाण खे अल्लाह वारो कयो, अल्लाह जे हवाले कयो, हर शइ रब जे हवाले करे छॾी त पोइ अल्लाह बि हर वक़्तु उन्हनि सां मदद ऐं नुसरत में गॾु रहियो। तंहिंजे करे ज़रूरी आहे असां कम अज़ कम असहाबे मुहम्मद जी अज़मत बयानु कयूं। जेकॾहिं असां ई तव्हांजे साम्हूं अगरि कोई दोस्त हुजे, कोई अहबाब हुजे, कोई रिश्तेदार हुजे, जेकॾहिं असहाबे मुहम्मद खे नथो मञे, बिल्कुलु न मञे, असांखे परवाह कान्हे का, न मञ भली न मञ, कोई मसइलो कोन्हे को। पर जेकॾहिं मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा खे जंहिंजो तज़किरो क़ुर में अल्लाह फरमायो, जंहिंजो तज़किरो हदीस में मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, जेकॾहिं घटि वधि ॻाल्हाईंदे असांजी ज़ुबान ते इहे लफ़्ज़ ज़रूरु ईंदा, क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम, जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो गुस्ताख़ आहे उनजे मथां लानत आहे। छा तव्हां चओ था इहा ॻाल्हि? रिझो था, मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान सां लानत करे थो, फ़क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम, तव्हांजे शर जे मथां अल्लाह जी लानत आहे। असां बि अल्लाह जे रसूल जा ग़ुलाम आहियूं, असां बि सहाबा जा ग़ुलाम आहियूं, असां पंहिंजी ज़ुबान खे ज़रूरु इस्तेमालु कंदासीं। क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम, जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जो गुस्ताख़ आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा खे गारियूं ॾियण वारो आहे, लानतुल्लाहि अला शर्रिकुम, उन्हनि जे शर जे मथां अल्लाह जी लानत। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि सय्यिदिना।